बाबा मसालो वडो थियो थई सालार खान भी परेशान हाणे त सदोरी सालार खान जे घर पहुती आ बाबा जे करे सदोरी घर अचे वेठी आ त बोले भी परेशान छो थियो बाबा असी त थियासी तमाशो ॾिसण वारा ताड़ियूं वॼाइण वारा बाबा हिन औरतुनि जे चक्कर में त हाबिल ऐं काबिल बि पुॼी कोन सघिया ही त वीचारा न बड़े अखनि ते पारो बाबा मूंखे त गणती आ त किथे छंडा असांखे बि न लॻी वञनि बाबा असांखे कुझु कोन थींदो छा थींदो असांखे पर जेकॾहिं सालार ख़ान चाहे थो त नादिर ख़ान हुन जे साम्हूं न अचे त सालार ख़ान खे हिकिड़ी पटी पढ़ाईसीं त परूअ खे महिरबानी करे रस्ते तां खणी परूअ खे रस्ते तां हटाए बि छॾियो उहे छा थींदो पोइ सदोरी थी पवंदी अकेली ऐं नादिर ख़ान भाउ ऐं भेण जे अॻियां कुछी सघंदो कोन पोइ सालार ख़ान ने सदोरीअ मां आसानीअ सां जान छॾाए वेंदो बाबा थोरो अकुल खां कमु वठ सोच जेकॾहिं परूअ में सालार खान हथ विधो त छा सुल्तान माठ करे वेंदो बाबा सुल्तान वीचारो फ़क़ीर माण्हू जे न हिकिड़ी की भटायसि ॿियो कुझु बि कोन कंदो रुगो कंदो ची 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 मां सालार खान खे सम्झाईंदुसि ॾिसूं त हू छा थो चवे बाबा मूंखे त पूरी पूरी पक्का त सालार ख़ान सॼी ॻाल्हि सम्झी वेंदो ठीकु आहे बाबा मां हाणे हलां थो ठीकु आहे काॾे थोरो कमु आहे खबरदार मखण मूंखे सुञाणी थो तूं मां केरु आहियां तूं अधमगदी वारस तूं जे पी तगे खे मां सुञाणिया पोइ तुम्हारे भाउ गोहर खे बि सुञाणींदो हूंदे असां माशाअल्लाह खानदानी चमचा आहियूं चमचनि जी दुआ सां त पोइ मां छा कयई वञी धूड़ पाए न मखण तुवारो वॾेरो त वियो हाजी थियण बाक़ी हा को बि कमकार असांजे वॾेरे में पवई न हुकुम कजाए अलाह ही न कंदो को तव्हांजे वॾेरे में मूंखे कमु पए असां बाबा वॾा सखी मुड़ुस आहियूं जेकॾहिं पैसे जो कॾहिं ज़रूरत हुजई न हुकुम कजाए हिकिड़ो दफ़ो इशारो कजाए चमचनि जी दुआ सां अरे मथो छो खाधो अथई तव्हां ज़ालिमनि जो मूंखे सोन बि न खपे हा मखण पोइ भला सव जो नोट ॾींदे 2 ॾींहंनि खां पोइ वापसि कंदोमांइ घर वेठे ॾेई वेंदोमांइ चमचनि जी दुआ सां परेशान न थी जाए ईअं घटि न सम्झ असांखे त पोइ सिधी ॻाल्हि कर न त इहो पेट में सूर अथई अचे हे वठ असां चङनि भलनि जा पटका धूड़ करे छॾिया चमचनि जी दुआ सां सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।